जो ठारे वठ तू ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू साध संगत सा मिली करे। हृदो पंहिंजो ठारे वठ तू ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू साध संगत सा मिली करे। हृदो पंहिंजो ठारे वठ तू ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू साध संगत सा मिली करे। हृदो पंहिंजो ठारे वठ जी झोली भरे। काम क्रोध जे बाहि में जली रहो संसार आ। काम क्रोध जे बाहि में जली रहो संसार आ। वह मजे दरिया में बुडी रहो घर बार आ। वह मजे दरिया में बुडी रहो घर बार आ। जल्दी अच तू वठ किनारो। जल्दी अच तू वठ किनारो। सतगुरु थई सब जो प्यारो। सतगुरु थी सब जो प्यारो। बेड़ी तुझी पार करे। वेह मुसाफिर वेह तू साध संगत सा मिली करे। हृदो पंहिंजो ठारे वठ तू ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू कारज तुंहिंजा रास थींदे वचन बुध निरंकार जा। कारज तुंहिंजा रास थींदे वचन बुध निरंकार जा। हिते 84 माफ़ थींदे गुण तू गाए करतार जा। हिते 84 माफ़ थींदे गुण तू गाए करतार जा। भागन वारा वेह तू प्यारा। भागन वारा वेह तू प्यारा। सिर झुकाए ॾिस नजारा। सिर झुकाए ॾिस नजारा। तुंहिंजा गम सब दूर करे। वेह मुसाफिर वेद संगत सा मिली करे। हृदो पंहिंजो ठारे वठ तू ज्ञान जी झोली भरे। मुसाफिर वेह तू काया जो कर को तू सांगो वरी न मिलंदे ॾे अदा। काया जो कर को तू सांगो वरी न मिलंदे वे अदा। साध संगत में पाए वठ तू प्रीतम खां थिय ना जुदा। साध संगत में पाए वठ तू प्रीतम खां थियो ना जुदा। राम रमैयो संगीतो सा। राम रमैयो संगीतो सा। आनंद पाए जे सचे गुरुअ खां। आनंद पाइन सचे गुरुअ सा। वह मखां आजो करे। वेह मुसाफिर वेह तू
साध संगत सा मिली करे, हृदय पहजो ठारे वत तू ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू साध संगत सा मिली करे, हृदय पहजो ठारे वत तू ज्ञान जी भरे, ज्ञान जी झोली भरे। वेह मुसाफिर वेह तू। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। वंदो वाणी विनायको वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव 11 गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। सर्व सतगुरु जी सनकादि जी भगवान नारद जी दालबे जी भगवान श्री चंद्र महाराज जी बाबा साधु राम साहब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय। जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल सभई चो झूले झूले लाल। ओम श्री राधा श्री राधिका श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमन सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा धरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा बोलो वृंदावन बिहारी। राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे नंदलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 हरे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 घनश्याम राधे 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 श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय
राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम 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 बोलो राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 गोविंद राधे 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 जय राधे जय श्री राधे राधे राधे। जहाँ रौनक हो भक्ति कथा सत्संग की वहाँ चांदनी को कौन पूछेगा। जहाँ विराजमान है श्री राधा कृष्ण तो बताओ फिर वैकुंठ को कौन पूछेगा। मत पता बताना उनको जो पहुंचने का अभिमान करते हैं, वरना तेरे दर पर हम जैसे भटके पापी गुनहगारों को कौन पूछेगा। गजब का नजारा है इस अजीब सी दुनिया का। लोग बटोरने में लगे हैं खाली हाथ जाने के लिए। हरे राम। यानी तैयारी तो जाने की हो रही है और योजना यहां रहने की बन रही है। हरे राम। तैयारी तो सभिनि जी हर पल साम्हूं थी अचे मथे वञण जी, पर प्लानिंग हितों जी हलंदी रहंदी आहे, हा न। हीअं कयूं आहे, हो कयूं आहे, हीअं छॾियूं आहे, हे न वठूं आहे, हे वठूं आहे, ओहो हो, हे धंधो कयूं हा, हे न कयूं हा। हरे कृष्ण हे हरे। कथारंभ होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। अज शाम सब सुख कैड़ा, दुख दूर थी सब वैड़ा। अज कृष्ण कन्हैया कारो, अज मोहन मुरली अवारो। मोहन मुरली अवारो। अज कृष्ण कन्हैया कारो, अची पाण मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे, अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे, अज मोहन मुरली वजाई। अज मोहन मुरली वजाई, जा मुंहिंजे मन खे भाई। अज मोहन मुरली वजाई, जा मुंहिंजे मन खे भाई। अज रास रचाइण वारो, अज रास रचाइण वारो। अज गायूं चराइण वारो। अज गायूं चराइण वारो। रखपाल मिलियो रे मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे, अज गुरुमुख मंगल गायो। मन मोहन साण मिलायो।
अज पाण प्रभु परमेश्वर, अज पाण प्रभु परमेश्वर, अज पाण हरि जगदीश्वर, अज पाण हरि जगदीश्वर, अची पाण मिलियो रे मिलियो वेंदे वेंदे वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज भाग सांझा जाग्या, अज भाग्य साझा जाग्या, नंदलाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे अज वाट वेंदे 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 चोला माटी के है राम मेकर का भरोसा, माटी के है राम एकर का भरोसा, वो चोला माटी के है राम एकर का भरोसा, चोला माटी के है राम एकर का भरोसा, एकर का भरोसा संगी एकर का भरोसा, एकर का भरोसा संगी एकर का भरोसा, ओ चोला जी चोला माटी के है राम एकर का भरोसा, चोला माटी के है राम भरोसा, द्रोण जहड़ा गुरु हलिया कर्ण जहड़ा दानी भैया कर्ण जहड़ा दानी, द्रोण जड़ा गुरु हली कर्ण जड़ा नानी भैया कर्ण जड़ा नानी, बाली जहड़ा वीर हलिया रावण अभिमानी दादा रावण अभिमानी, बाली जड़ा वीर हली रावण अभिमानी भैया रावण अभिमानी, ओ चोलो मिट्टी जो आराम न जो छा भरोसो, हाँ चोलो मिट्टी जो आराम हिन जो छा भरोसो, कोई रहो ना कोई रहंदो ईंदी सब जी वारी, कोई रहो ना ही रहंदो ईंदी सब जी वारी, काल कंहिंखे कढी छॾे ना राजा रंग भिखारी, हाल कंहिंखे कढी छॾे ना राजा रंग भिखारी, चोलो मिट्टीअ जो आराम हिन जो छा भरोसो, हाँ चोलो मिट्टीअ जो आराम हिन जो छा भरोसो, ओ हिन जो छा भरोसो मामा हिन जो छा भरोसो, हिन जो छा भरोसो भैया हिन जो छा भरोसो, ओ चोलो मिट्टीअ जो आराम हिन जो छा भरोसो, चोलो मिट्टीअ जो आराम हिन जो छा भरोसो, ओ चोलो मिट्टीअ जो आराम राम हिन जो छा भरोसो, चोलो मिट्टीअ जो आराम हिन जो छा भरोसो, बोलो वृंदावन बिहार बिहारी लाल की जय। वाह भाई अॼु संत बि अची था सघनि अयोध्या जा, तव्हांखे दर्शन मिली थो सघे, हरी इच्छा हूंदी त अमन सिंह ठाकुर वगैरह जी फिर तैयार रखना है, आए तो देखना, कुर्सी उर्सी लगा देना उस समय। ॿियो ॿियो जेके फरमाइश कनि था उहो बि चेकआउट कंदा कयो, उहे सॼण उहे मिठड़ी माताऊं अमड़ियूं, हाँ उहे भाउर उहे वेठा आहिनि कि 18/4/22 जेके फरमाइश कनि था उहे बि त हुजनि न, हा न। अञा हिकिड़ी बाक़ी आहे त भारती मैया किथे थी नज़र अचे, उहा आख़िरी टाइम ते ईंदी अथव 6:45 केॾीमहिल 6:50 55, हा हिनमहिल ॻाईंदो त पतो ई न पवंदो अने भॼन ॻातो अथई, कीअं कजे। हरे राम। चोले जी फरमाइश कंहिंजी हुई? मामा त हे वेठो आहे, अच्छा तुंहिंजो मामा, व्यक्तिगत मामा, अच्छा हे त जगत मामा आहे न, त मामा त अच्छा वेठा अथई होॾे हिकिड़ो वेठा सेवा में वेठा, ताड़ियूं वॼाइनि भाई, ॿुधनि था पिया। ऐं गोपाल ईंदो वाट में, अच्छा अम्मा वाह वाह बढ़िया बढ़िया, अम्मा त
365 ॾींहं वारी असांजी ग्राहक आहे। हलो भाई ठीकु आहे। त हाणे अचो श्री रामचरित मानस बालकांड दोहा क्रमांक वो तो ॿुधाए छा 53। अचो भाई 253। हे नाथ लक्ष्मण महाराज चवनि था तव्हांजे प्रताप जे बल सां धनुष खे ईअं बिल्कुलु खुंबीअ वांगुरु तोड़े करे ऐं अगरि आज्ञा कयो त प्रभुअ जे चरणनि जी कसम आहे, अगरि मां ईअं न कयां त वरी धनुष ऐं तरकस खे कॾहिं हथ में न खणंदुमि। चओ हरे राम। हाणे 10,000 राजा मिली करे जंहिं धनुष खे न खणी सघिया, लक्ष्मण महाराज जी चवनि था चओ त मां 100 योजन यानी 1200 किलोमीटर खणी वठी डुक पाया, न कयां त मूंखे कसम आहे वरी कॾहिं मां धनुष न खणंदुमि। हरे राम, मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम। तोरों छत्रक दंड जिम तव प्रताप बलनाथ। जो न करो प्रभु पद सपत करना धरो धन बात सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। जी लक्ष्मण महाराज क्रोध में भरियल वचन ॻाल्हाया कि धरती ओॾी महिल ई हिलण लॻी, डगमगाइण लॻी, दिशाउनि जा हाथी कांपण लॻा, सभु माण्हू राजा ढिजी विया। सीता जी जे हृदय में ॾाढी ख़ुशी थी ऐं जनक महाराज संकोच करण लॻा। ईअं चयुमि ऐं राम जी हिते वेठा आहिनि। गुरु विश्वामित्र जी, श्री रघुनाथ जी ऐं सभु मुनि मन में प्रसन्न थिया, बार बार पुलकित थियण लॻा। श्री रामचंद्र जी इशारे सां लक्ष्मण जी खे मना कयो ऐं प्रेम सहित पाण वटि विहारे छॾियो। सयन ही रघुपति लखन निवारे, प्रेम समेत निकट बैठारे। हा न। विश्वामित्र महाराज शुभ समय ॾिसी करे अति प्रेम भरियल वाणी में चवण लॻा त ही राम उथो, शिव जी जो धनुष तोड़ियो ऐं हे तात जनक जो संताप मिटायो। जनक महाराज जे दिल जे दुख जा दर्द दूर कयो ऐं उथो धनुष भञो। उठूं राम भंजऊं भव चापा, मिटऊं तात जनक प्रतितापा। उठूं राम भंजऊं भव चापा, मिटऊं तात जनक प्रतितापा। सुन गुरु बचन चरण सिर नावा, हर्ष विषाद न कछूर आवा। ठाड़े भय उठ सहज सुमाए, धवन जुबा में गराज लजाए। उदित उदय गिर मंच पर, रघुबर बाल पतंग। विकसे संत सरोज सब, हर्षै लोचन भृंग सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। गुरु जी जा वचन ॿुधी करे श्री राम जी चरणनि में सजदो कयो, सिर निवायो ऐं उन जे मन में ध्यानु ॾिजो, न ख़ुशी थी न विषाद, न हर्ष न विषाद। समत्वम योग उच्यते, सदा समता में रहण वारा ऐं पंहिंजे बीहण जी जेकी उन्हनि जी शान हुई, ईअं जीअं जवान शेर खे बि लॼाईंदे सहज स्वभाव में उथी बीठा ऐं मंच रूपी उदयाचल यानी जी पहाड़ थींदो आहे वॾो, रघुनाथ भगवान बाल सूर्य जीअं उदय थींदो आहे न पूर्व दिशा में, सुबुह थींदी आहे, सुबुह जा लॻभॻि 6 खनि थींदा आहिनि। हाणे थधि में 6:30 ॿधी हलो। हाँ, ऐं भुवन भास्कर सूर्य भगवान होॾो दर्शन ॾींदा आहिनि पूर्व दिशा में। धीरे धीरे रोशनी थींदी आहे, पौ फटंदी आहे, लालिमा छाइजी वेंदी आहे, पोइ कुझु देरि खां पोइ साक्षात सूर्य भगवान जो दर्शन थींदो आहे। बोलो सूर्य नारायण भगवान की। अॼु संडे अथव, सूर्य दिवस, रविवार, भानुवार,
त ईअं भगवान उते अची करे शोभा ॾियण लॻा। ऐं जीअं सूर्य प्रकट थींदो आहे त कमल जा गुल खिलजी वेंदा आहिनि। सिंधीअ में चइबो आहे, खिलण खे छा चइबो आहे? हिंदीअ में चइबो आहे फूल खिल गए, त सिंधीअ में छा चइबो आहे? जी हा, गुल टिड़ी आहे। हा न, जीअं ॿारनि जो मैगीअ खे मुंहुं ॾिसी करे टिड़जी वेंदो आहे बिल्कुलु। मैगी ॾिसी, चाउमीन ॾिसी, पिज़ा बर्गर ॾिसी ॿारनि जा मुंहुं गुलाब जे गुल वांगुरु, कमल जे गुल वांगुरु टिड़जी पवंदा आहिनि। चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां सभु कमल जा गुल सूर्य भगवान खे ॾिसी जीअं खिली वेंदा आहिनि, त अहिड़ी तरह सां संत महात्मा सजण भगत भगवान रघुनाथ खे ॾिसी करे उहे बि गदगद थी विया। उन्हनि जा चेहरा बि कमल जे गुल वांगुरु खिलजी विया। बोलो सियावर रामचंद्र की। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। दुख भंजन पूरन कृपाल। नेण ईअं ख़ुशि थी विया जीअं भौरा गुल खे खिलियल ॾिसी करे, खिलियल खुलियल खिलियल ॾिसी करे गदगद थी वेंदा आहिनि। उन्हनि खे रस पीअण लाइ मिलंदो आहे, वेहण लाइ जॻह मिलंदी आहे, वञी वेहंदा आहिनि बढ़िया कमल जे गुलनि ते। हा, त अहिड़ी तरह सां सम्झो कि नेण बि हे खिलजी आहे। संतन महात्माउनि जो दिलि बि खिलजी वियो, अखियूं बि खिलजी वियूं, यानी दिलि बि टिड़जी वियो ऐं अखियूं बि टिड़ी पियूं। चओ हरे राम। राजाउनि जी आशा रूपी जेकी राति हुई उहा नष्ट थी वई। उन्हनि जा वचन रूपी तारनि जा जेके टोला हुया, मंडलियूं हुयूं, उहे चमकण बंदि थी वियूं। जेके पापी राजा वेठा नास्तिक, उन्हनि जी आशाऊं लही वियूं कि हाणे राम जी आया आहिनि, चुप थी विया। अभिमानी राजा रूपी कमुद संकुचित हो गए, कपटी राजा रूपी उल्लू छिप गए। जीअं उल्लू हूंदा आहिनि न, त राति जो बढ़िया उन्हनि खे नज़र ईंदो त सुबुह थींदो आहे त उहे छा थी वेंदा आहिनि? ब्लाइंड। छा थी वेंदा आहिनि उहे? हा, अखियुनि सां उन्हनि खे नज़र न ईंदो आहे। त अहिड़ी तरह सां जेके मूर्ख नास्तिक अभिमानी हुया, उन्हनि जो बि इहो ई हाल उल्लुनि जहिड़ो थी वियो। चओ हरे राम। मुनि ऐं देवता रूपी चकवा शोक रहित थी विया, गुल वरसाए करे पंहिंजी सेवा प्रगट करे रहिया आहिनि। प्रेम सहित गुरुअ जे चरणनि जी वंदना करे श्री रामचंद्र जी मुनिनि खां आज्ञा घुरी। ॾिसो केॾी मर्यादा आहे। पाण तेसि ताईं न उथिया जेसि ताईं गुरुजन न चयो। उथिया त गुरुजीअ खे वरी धनुष तोड़ण खां पहिरियों संतनि खां आज्ञा वरितऊं। ॾिसो, जबकि सर्वशक्तिमान कुझु बि करे था सघनि, लेकिन सर्वशक्तिमान हूंदे बि पोइ मर्यादा जो पालन, एॾी निवड़त इहो भगवान सेखारनि था पिया कि तॾहिं पचंदव सफलता, तॾहिं माण्हूअ खे बल, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, धन, संपत्ति हजम थी सघंदी जॾहिं उहो झुकी वेंदो, निवड़त रखंदो, पहिरियों अभिमान खां बचे त उहो पचाए सघंदो। ऐं उहो सत्संग जे बिना संभव न आहे। बिन सत्संग विवेक न होई। चओ हरे राम। हरे कृष्ण। सत्संग सां ई विवेक ईंदो आहे, ज्ञान ईंदो आहे। और सत्संग में वेही करे बि कई बार असां सत्संग खे अंदरि न विहारींदा आहियूं। अॼु समाचार पढ़ियोसीं, समाचार ॾिसो त ईअं लॻंदो आहे कि समाचार पढ़णी छॾे छॾिजे। एॾी एॾी अज्ञानता, एॾा दुखद कृत्य था थियनि। हिकिड़े 16 साल जे ॿार खे मोबाइल न हुई, ग़रीबी हुई घर में, त उन फांसी लॻाए छॾी। उनजे पिता खे पैसा न हुया, ॿियनि खे ॾिसंदो त उनखे बि रीस थींदी। हाणे उहो त नासमझ मूर्ख अगरि सत्संग करियां त ईअं न करियां। हाणे उनजे पिता ॾिठो त मूं वटि त पहिरियों ई कर्ज़ु आहे, मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो। हाणे उनखे फांसीअ तो लाहे, उन ई रस्सी में पाण बि झुलिजी वियो, पाण बि फांसीअ ते लटकियो, ऐं पोयां 2-3 ॿार अञा वेठा। हाणे ॿुधायो, ये कोई समस्या ई न हुई हक़ीक़त में। ये तो कोई दुख जी, कोई घबराइण वारी ॻाल्हि ई न आहे। तोबा तोबा।
इन खां 100 गुना वधीक समस्याऊं अचनि तॾहिं बि माण्हू साम्हूं संघर्ष करे, हिमत करे कि प्राण ॾेई था छॾनि माण्हू थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ। कमाल आहे। समाचार पढ़ो त तव्हांखे सत्संग जो महिमा पतो पइजी वेंदो, तव्हांखे महत्व पतो पवंदो कि सत्संग जी ख़ासि कर अॼुकल्ह कहिड़ी ज़रूरत आहे। मां त चवां थो एतिरे स्कूल कॉलेज जी बि ज़रूरत न आहे जेतिरी सत्संग जी ज़रूरत आहे। कई पढ़ियल लिखियल माण्हू बि धीरज नथा रखी सघनि, प्राण था त्यागे था छॾनि। ॿुधायो, वॾा वॾा प्रोफेसर पढ़ियल लिखियल, वॾी वॾी डिग्री खयल इंजीनियर, वॾा वॾा, हाणे ॿुधायो त उहा पढ़ाई लिखाई कहिड़े कम जी। इन करे सभिनि खां वॾी पढ़ाई लिखाई आहे भगवान जो सत्संग, श्री कृष्ण जी भगवत गीता, भगवान जी कथा, जंहिंमें भीतर शक्ति ईंदी आहे, धीरज ईंदो आहे, संतोष ईंदो आहे। कई बीमारियूं त ईअं हली वेंदियूं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। हाणे जीअं उल्लू लिखी पवंदा आहिनि सुबुह जो, त अहिड़ी तरह सां उहे मूर्ख राजा नास्तिक लिखी पिया। मुनि ऐं देवता रूपी चकवा शोक रहित थिया, गुल वरसाए करी पंहिंजी सेवा प्रगट करे रहिया आहिनि। चवण जो अर्थ आहे, उपमा था ॾियनि कि जेके सुठा सजण भगत गुरमुख संत महात्मा हुआ, उहे भॻवान रघुनाथ जे ईंदे ई ॾाढो प्रसन्न थी विया, गदगद थी विया। ऐं नास्तिक कपटी पापी वीचारा उहे लिकी पिया, उन्हनि जी दाल न ॻरी, शर्मसार थिया। चओ हरे राम। हाणे प्रेम सहित पहिरियों भगवान गुरुअ जे चरणनि जी वंदना कई, वरी श्री रामचंद्र भगवान मुनिन खां आज्ञा वरती। चओ हरे राम। गुरु पद बंद सहित अनुरागा, गुरु पद बंद सहित अनुरागा, राम मुनि न सन आयस मांगा। राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, हरि बोल। जय जय राम, 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 जय जय राम। सॼे संसार जा स्वामी श्री राम जी, जगन्नाथ भगवान मत वाले श्रेष्ठ हाथियुनि जहिड़ी मत गयंद चाल में स्वाभाविक हलिया। श्री रामचंद्र भगवान जे हलंदे ई नगर भर जा सभु स्त्री पुरुष सुखी थी विया, जनकवासी गदगद थी विया ऐं उन्हनि जा शरीर ख़ुशीअ जे रोमांच सां भरिजी विया। उन्हनि पितर ऐं देवताउनि जी वंदना कई, पंहिंजे पुञनि खे यादि कयो। छाजे करे कि अगरि असां सुठा कम कया आहिनि, शुभ कर्म कया आहिनि, अगरि उन्हनि जो कोई शक्ति असर आहे त हे गजानंद श्री गणेश भगवान, हे गोसाई रामचंद्र जी शिव भगवान जे धनुष खे कमल जे डंडीअ वांगुरु तोड़े छॾे। हाणे ॿुधायो उन्हनि खे केॾो प्रेम आहे जनकपुर वासियुनि खे। उहे बि चाहिनि था ऐं पंहिंजा पुञ था ॾियनि। इहा चइबी आहे भक्ति। श्री रामचंद्र जी जे वात्सल्य प्रेम खे ॾिसी करे, सखियुनि खे साम्हूं घुराए करे, माता सीता जी माता, छा नालो आहे उन्हनि जो सीता माता जे माता जो, भुलिजी वियो? हा, जंहिंजा नैन ॾाढा सुंदर आहिनि, सुनयना। सीता माता जी माता जो नालो माता सुनैना। त माता सीता जी माता सुनैना साहेड़ियुनि खे सॾु कराए, स्नेह में भरिजी करे वीचारी व्याकुल थी विलाप थी करे चए थी, हे सखी, हे जेके असांजो भलो चवाइण वारा आहिनि, कि असांजा हितैषी आहिनि, सभु तमाशा ॾिसण वारा आहिनि, कोई बि गुरु विश्वामित्र खे सम्झाए करे नथो चए त हे राम जी एॾा बालक आहिनि। हा, एॾो कोमल, त गुल खां कोमल हिन जो शरीर आहे। हिननि कहिड़ो हठ न करणु खपे। अरे जेको धनुष रावण ऐं बाणासुर जहिड़ा जगत खे जीतण वारा वीर हिलाए न हिलाए सघिया, उन खे भञण जे लाइ मुनि विश्वामित्र राम जी खे आज्ञा ॾिनी आहे। राम राम राम। राम जी उन खे तोड़ण जे लाइ हली पिया आहिनि। इहो राणीअ खे हठ थो लॻे। चओ हरे राम। इन करे उहा चवणु लॻी त कोई गुरु विश्वामित्र खे सम्झायो छो न था।
राम है प्रेम समेत लख सखन समीप बोलाए। सीता मात स्नेह बस बचन कहे बिल खाए सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। जय। पवन सुत हनुमान की जय जय। जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हरे राम मिठो राम प्यारो राम। रावण ए बाणासुर जे धनुष के स्पर्श न कयो ए सब राजा घमंड करे हार जिया। वही धनुष हिन सुकुमार राजकुमार जे हथ में ॾेई रहे। हंस जा ॿार भी भला मंदराचल पहाड़ खणी सघंदा। अरे कोई तो समझाए करे चो राजा तो ॾाढा समझदार ऐं ज्ञानी आहिनि। उन्हनि खे तो गुरु जी खे सम्झाइणु खपे, परंतु लॻे तो राजा जो भी सॼो सयानोपन यानी समझदारी ख़त्म थी वई आहे। हे सखी विधाता जी गति कुछ चवण में नथी अचे, ईअं चई करे राणी चुप थी वई। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कयो कि सीता माता जी माता भगवान रघुनाथ जी सासू माता जनक महाराज जी धर्म पत्नी भगवान जी फैमिली मेंबर उहे भगवान खे नथा सुञाणे सघनि। हाँ अॼुकल्ह कलयुग जो हाड़ मास जो जीव विकारनि जे दलदल में फाथल उहे भगवान राम जा चरित्र श्री कृष्ण जा ॿुधी करे उहो संदेह कंदो आहे हीअं भगवान खे न करणु खपे। हीअं भगवान छो कयो? हीअं भगवान कीअं करे छॾी? ईअं भगवान कयो आहे? ईअं कयो? अरे भाई तूं ईअं चओ न हीअ ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। भई हिन ॻाल्हि जो रहस्य ॿुधायो। भगवान माखन चोरी छो कई? इन में कहिड़ो प्रेम आहे, कहिड़ो रहस्य आहे? ईअं पुछबो आहे। बाक़ी भगवान ते शक करणु शंका करणु भगवान रघुनाथ ईअं छो कयो? अरे भाई कमाल करे छॾियो। त जेके भगवान सां गॾु था रहनि उहे नथा सुञाणे सघनि अहिड़ी अद्भुत भगवान जी लीलाऊं, अहिड़ा रहस्य। चो हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। जॾहिं माता सुनैना वीचारी ईअं चक्कर खाइण लॻी तॾहिं हिकिड़ी चतुर सखी कोमल मिठी वाणीअ सां चवण लॻी, हे राणी तेजवान खे नंढो न सम्झणु खपे। यानी जेको तेजस्वी आहे महान शक्तिमान आहे उहो ॾिसण में चाहे कोमल भी हुजे लेकिन उनखे तव्हां घटि न सम्झो, उनजी गिनती नंढनि में न कयो। भला मटके सां पैदा थियल काथे मुनि अगस्त ऐं काथे अपार समुद्र। अगस्त ऋषि हिकिड़े मटके मां प्रकट थिया, इन करे उनजो नालो आहे कुंभज ऋषि। कुंभज भी चवंदा आहिनि। ऐं जेॾी महिल उन्हनि खे समुद्र खे ॾिठऊं मन में आवेश आयो त समुद्र जा 3 आचमन करे मंत्र पढ़ी करे 3 ढुकनि में, जीअं तव्हां अमृत पीअंदा आहियो न दरबार में वञी करे राधा कृष्ण भगवान जो हीअं खणी करे पीअंदा आहियो न, हीअ नंढी चीच हेठि करे आंगूठो अलॻि करे हीअं करे हीअं पी वेंदा आहियो हा न, तीअं 3 बार बसि आचमन करे सॼो समुद्र पीआ अगस्त ऋषि। ऐं जनम काथों वरितऊं? मटके मां, कुंभ मां, कुंभज ऋषि। बोलो अगस्त जी महाराज की। तो उनजो तेज शक्ति ॾिसो, उनजो आकार प्रकार न ॾिसो भाई। चो हरे राम। काथे मट मां पैदा थियल घड़े मां मुनि अगस्त ऐं काथे अपार समुद्र, लेकिन सुकाए छॾियो। जंहिंजो सुंदर जस सॼे संसार में छायल आहे। सूर्य मंडल ॾिसण में ॾाढो नंढो लॻंदो आहे, लेकिन उहो जीअं उदय थींदो आहे त टिनी लोकनि जो अंधकार भॼी वेंदो आहे। जंहिंजे वश में ब्रह्मा विष्णु शिव ऐं सभई देवता आहिनि उहो मंत्र ॾाढो नंढो थींदो आहे। महान मत वाले गजराज खे नंढो सो अंकुश वश में करे वठंदो आहे। ॾिसो मंत्र केॾो नंढो आहे, राम 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 चओ, लेकिन इन 2 अखरनि जे मंत्र में भगवान परमात्मा सर्वशक्तिमान पंहिंजे वश में थी वेंदा आहिनि। केॾी वॾी ॻाल्हि। हेॾो वॾो हाथी घणे किले जो हूंदो भाई हाथी? अथव कुझु आइडियो? अलाए घणे किले जो हूंदो त वरी गूगल गुरूअ खां पुछणो पवंदो तव्हांखे। लेकिन इहो त ख़बर त भाई कई क्विंटल हूंदो हा न,
क्विंटल त अॼुकल्ह नंढा नंढा बाल गोपाल बि थी था वञनि, 100-100 किलो त कोई वॾी ॻाल्हि न आहे। हा, त घणा 100 किलो हूंदो हाथी, लेकिन उन खे वश में करण जे लाइ महावत एतिरो सो बसि इहे चूंभ वारो हिकिड़ो शूल हूंदो आहे। चओ हरे राम। उनखे चइबो आहे अंकुश। छा चइबो आहे? हा, उन में नोक लॻल हूंदी आहे, थोरो सो लॻंदो आहे, वीचारे हाथीअ खे गले में चुभंदो आहे, चुपचाप जाॾे चवनि त सोॾे हलणु लॻंदो आहे। ॿुधायो ये कहिड़ी विज्ञान आहे। तंहिंजे करे आकार प्रकार न ॾिसो, तेजस्वी शक्तिमान उन्हनि जे शक्तिअ खे निहारियो। रही मन बड़न को देख के, लघु नदी जे डार, लघु नदी जे डार, जहां काम आए सुई, जहाँ काम आए सुई, कहाँ करे तलवार, कहाँ करे तलवार। संत रहीमदास चवनि था पिया, भाई मतां वॾनि खे ॾिसी करे नंढनि जे गुण, छोजो जाते सुई कमु ईंदी उते तलवार सां कमु भरण वारो। कपिड़े खे सिलाई करणी हुजे त तलवार सां कंदो सिलाई, बचल खुचल बि जयराम जी की थी वेंदो। चओ हरे राम। बालक मंडली आया न ॾाढा साल पहिरियों, तॾहिं असांखे यादि आहे, ॾाढा साल पहिरियों आया हुआ, त उन्हनि कहिड़े सत्संग में इहा ॻाल्हि कढी। आदरणीय श्री गोवर्धन दास श्री दिलीप उदासीअ खे चवनि पिया, दिलीप कल्ह तोखे कंडो लॻो हो? हा साईं, अञा ताईं थोरो ईजाव पियो अचे। पाण में ॻाल्हाईंदा आहिनि न, उहो तव्हांखे ॿुधायांव थो सत्संग जी ॻाल्हि, ध्यानु ॾिजो भाई। वरी मां न ॿुधाईंदोमांव केरु केरु थो ॻाल्हाए, पाण ई सम्झी वञिजो। हा, श्री गोवर्धन दास उदासी पंहिंजे नंढे भाउ खे चवनि था, दिलीप तोखे कल्ह कंडो लॻो? हा साईं, अञा ताईं पियो ईजाव थिए। दिलीप तुंहिंजो कंडो कीअं लथो? त उन ॿुधायो त साईं, असांजी भाभी जन घर मां हिकिड़ी नंढी सी सुई खणी आई, उहा सुई खणी करे धीरे धीरे मुंहिंजो कंडो कढियऊं त मुंहिंजो कंडो ॿाहिरि निकिरियो। अच्छा दिलीप, उन सुईअ जे जॻह ते अगरि असां तलवार खणी अचूं हा त साईं त मुंहिंजो पेर ई कोन बचे हा, कंडो त कोन निकिरे हा। तॾहिं चवनि था त रही मन बड़न को देख कर, लघु नदी जे डार, जहां काम आए सुई, कहा करे तलवार। इन करे नंढनि खे बि प्रणाम कयो। पतो न आहे अॼु नंढा बाल गोपाल वेठा आहिनि, सुभाणे इन्हनि मां केरु ठहंदो? कोई महात्मा ठही वञे, हा, कोई संत ठही वञे, कोई वॾो देश जी सेवा करण वारो थी वञे, कोई डॉक्टर ठही वञे, कोई इंजीनियर थी वञे। ग़रीब खां ग़रीब बि पतो न आहे नंढे वेश में कोई संत हृदय हुजे, थी थो सघे। ज़रूरी थोड़ी आहे पोशाक में संत महात्मा हूंदा आहिनि। सिविल ड्रेस में कबीरदास, रविदास, प्रहलाद, धनो ऐं ॿियो इहे सभु जेके बि थिया आहिनि, इहे कोई संत महात्मा यानी आश्रम वारा न थिया आहिनि, मंदिर वारा, इहे गृहस्थी थिया आहिनि, भाई बंद थिया आहिनि, कमु करण वारा। इहे सभु। चओ हरे राम। कबीर साहब, त्रिलोचन, सेना, सदना, पीपा, पलटू, नरसी राम मेहता, तुकाराम, नामदेव, सभु, मीराबाई, जनाबाई, सखूबाई, करमैती बाई, करमठी बाई, कर्मा बाई, मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज जी भेण थी, ज्ञानी थिया आहिनि ॾाढो, हा न। लेकिन सोचो त कोई कुझु कमु थो करे, कोई खेती थो करे, कोई रंगरेज आहे, कोई मजदूर आहे, लेकिन महान संत थिया आहिनि, महान भगवत प्राप्त। चओ हरे राम, हरे कृष्ण। मंत्र परम लघु जासु बस, बिद हरिहर सुर सर्ब, महामत गजराज कहो, बस कर अंकुश खर्ब, सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। वाह भाई वाह। 256 256 256 जा दोहा विश्राम थिया। श्री कृष्ण गोविंद।
वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अचो ॾाढो सुहिणो भजन मीराबाई जो। मीराबाई चवनि थियूं मेरा मन राम ही राम रटे रे, कि मुंहिंजो मन राम ही राम राम ही राम राम ही राम तो भजन करे। हे प्राणी ता राम नाम जो भजन कयो, राम नाम जप लीजे प्राणी कोटिक पाप कटेरे, करोड़े पाप तव्हांजा कटिजी वेंदा। चओ राम हरे कृष्ण। आ जन्म जन्म के खत जो पुराने जन्मन जन्मन जा खत यानी लेटर्स यानी चिट्ठी केड़ी लिफाफा अंतरदेशी न न जेके असांजे कर्मन जा खाता आहिनि उनखे चवनि थियूं। जन्मन जन्मन जा जेके खाता आहिनि नालो खणण सां ई सभु उहे फाटी पवंदा। चओ हरे राम। कनक कटोरे अमृत भरियो, हे मनुष्य जो जन्म सोन जे कटोरे जे समान आहे ऐं हरिय जो नाम हिन में अमृत जे समान आहे। पीवत कौन नटेरे, केर मूर्ख हूंदो जेको भक्ति न करणु चाहींदो। मीरा कहे मेरे हरि अविनाशी, तन मन ताहे पटेरे, मेरो मन राम ही राम भजे रे। मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे। मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे। जन्मों के कर्मों के पापों के तापों को फल में नाम कटे रे। जन्मों के कर्मों के पापों के तापों को फल में नाम कटे रे। मेरो मन मेरो मन मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे। सभिनि खे चवणो अथव भाई, सभिनि खे ॻाइणो अथव न। मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे। राम नाम जप लीजे प्राणी कोटिक पाप कटे रे। कोटिक पाप कटे रे, कोटिक पाप कटे रे। अरे राम नाम जप लीजे कोटिक पाप कटे रे। सबई चो कोटिक पाप कटे रे, कोटिक पाप कटे रे। जन्म जन्म के जन्म जन्म के खत जो पुराने, जन्म जन्म के खत जो पुराने, नाम लेत फटे रे। मेरो मन मेरो मन मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे। जन्मों के कर्मों के पापों के तापों को पल में नाम कटे रे। ओहो जन्मों के कर्मों के पापों के तापों को नाम कटे रे। मेरो मन मेरो मन मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे, मेरो मन राम ही राम रटे रे।
कनक कटोरे अमृत भरियो पीवत कौन न टेहरे। पीवत कौन न टेरे, पीवत कौन न टेरे। कनक कटोरे पीवत कौन न टेहरे। पीवत कौन न टेरे, पीवत कौन न टेरे। मीरा कहे प्रभु अविनाशी, मीरा कहे मेरे हरि अविनाशी, तन मन ताहे पटेरे मेरो मन, ओ मेरो मन जी मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। जन्मों के कर्मों के पापों को तापों को पल में नाम कटेरे। ओहो जन्मों के कर्मों के पापों के तापों को पल में नाम कटेरे। मेरो मन मेरो मन मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। मेरो मन राम हरि बोल। मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। हाँ मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। मेरो मन राम ही राम रटेरे, मेरो मन राम ही राम रटेरे। बोलो मीराबाई महारानी की जय। सीताराम नाम महाराज की जय। मीराबाई जो प्यारो भजन तो भाई संतन भजनन जे द्वारा यो सत्संगीत आहे। भजन समझियो या न थियो सत्संग थियो, है न। भजन में केॾो गहरो ज्ञान सरल शब्दन में हिक हिक लाइन में लिखी छॾियो। चओ हरि राम। कि अहिड़ी लगन लगी वञे, अहिड़ी खुमारी लगी वञे कि राम नाम जपणो न पए, मन लॻाइणो न पए, मन हटे न उतो। असां छा चवंदा आहियूं, क्या करें भगवान में मन लगता नहीं। और गोपियूं छा चवंदियूं, क्या करें भगवान से मन हटता नहीं। लाइन तो उहा ई आहे, लेकिन थोड़ा शब्द हेॾे होॾे थी विया। ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। भक्ति हुजे त अहिड़ी हुजे। त हाणे असां छा चवंदा आहियूं, मतिलबु तव्हां चाहियो था ॿियो कोई भॼन न ॻायूं, हा न। केॾा चालाक आहियो। मतां न वरी ॿियो बि कुझु शुरू करे छॾे, छो जो अञा 2 मिंट बचिया आहिनि। वरी मतां ॻाए छॾे, फालतू वरी विहारे छॾे। जेकी तव्हांजी आज्ञा, जेकी आज्ञा। सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम
ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली। बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली। हर हर महादेव देव हर हर महादेव देव। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता। जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता। हो जय जय गौ माता जय जय धरती माता माता। जय जय गौ माता जय जय धरती माता। ओ अम्बे अम्बे माता मेरी जगदम्बे माता। अम्बे अम्बे माता मेरी जगदम्बे माता। राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ सूर्य भगवान प्यारे सूर्य भगवान। सूर्य भगवान प्यारे सूर्य भगवान। भुवन भास्कर मेरे भुवन भास्कर कर। भुवन भास्कर मेरे भुवन भास्कर। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। तो बोलो राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे 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 बानर मंडली। राधे 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 मुकुंद। राधे 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 श्री राधे 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 जय जय श्री राधे श्री वृंदावन बिहारी लाल की जय। ओम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन हरि लाल की जय। भुवन भास्कर सूर्य भगवान की जय। श्री राम लक्ष्मण जी भरत जी शत्रुघ्न जी श्री हनुमान जी महाराज की आज के आनंद की श्री अन्नपूर्णा माता की जय। आयो लाल सबई चौ झूलेला कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत मान की जय जय बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। विशेष सूचना, आज दरबार की सेवादारी गुड़िया दरबारी हिंदुजा जिनका हैप्पी बर्थडे, कोमल सितपाल बिलासपुर और रायपुर से विजय कुकरेजा और भाटापारा से कपिल कुकरेजा, ईदन जड़न जो हैप्पी बर्थडे। तो एक बार ताड़ियों उन्हें टक्कर जी वजायो जोर सा। आशीर्वाद भी होलसेल में ताके जोर सा जणिया जी। वाह भाई, गुड़िया जो भी बढ़िया अज हैप्पी बर्थडे तो जेकी ताके रोज प्रसाद ॿुधाईंदी आहे वायरल करे होॾो नानी को पतो करे ॿुधाईंदी आहे न। हा, इन जो भी हैप्पी बर्थडे। तो भाई चओ न हाणे कृपा कृष्ण की मिलती ही रहे, श्याम गुरु की चलती रहे, कृपा कृष्ण की मिलती रहे। ओहो। श्याम गुरु की चलती रहे,
दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर, गुड़िया खुशियाँ मिले ओ भरपूर, बिरजू खुशियाँ मिले भरपूर, सब कोमल खुशियाँ मिले भरपूर, विजय खुशियाँ मिले भरपूर, ओहो। खुशियाँ मिले भरपूर। कपिल सभिनि खे वाधायूं। हा न बिरजू बैरागी जेके मीडिया जी सेवा कंदा आहिनि असांजा, असांजी भेण कोमल जेकी हमेशह गुरुवार हाज़िरी लॻाईंदी आहे सत्संग कीर्तन में, बाबा जन जे समय खां ई जुड़ियल आहे। ऐं माण्हू त सभिनि ते ख़ूब कृपा थिए। भगवान नाम जो भक्ति जो दान जो तन मन निरोग दीर्घ आयु लोक परलोक सुहेलो सत्संग जो श्रद्धा विश्वास जो परम लाभ बख्शो। बोलो भक्तवत्सल भगवान की। प्रसाद चाहे ना, हाँ प्रसाद स्वीकार कयो साथ संगत। सुभाणे सत्संग कीर्तन भजन सिंधी धर्मशाला में सिंधी एकता दिवस के उपलक्ष्य में सब असांजी सिंधी समाज के तरफों भी मैं तव्हांखे निवेदन तो क्या दरबार साहब के तरफों भी सुबह जो 10 खां 12 ताईं सत्संग भजन कीर्तन खूब मेहनत करे कजो ऐं पोइ बढ़िया दिल से प्रभु जो प्रसाद भोजन भी स्वीकार कजो। ठीक है। सुभाणे सत्यनारायण एडो जल्दी अची आ पक तो हाँ चैती तो हाँ गलत थोड़ी होंदो। बोलो सत्यनारायण भगवान की। सुभाणे सत्यनारायण भगवान तो वरी ओडो भोजन वोजन करे 12:30 ताईं हिते अची वञिजो, वरी प्रेम सां कथा ॿुधजो सत्यनारायण भगवान की। ठीक है ना। बोलो सत्यनारायण भगवान की।